यंग डॉक्टर एसोसिएशन पारां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ वटरनरी डॉक्टरनि हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते संदनि चवणो हो त 5 सालनि खां पालतू जानवरनि जे डॉक्टरनि खे नज़र अंदाज़ कयो पियो वञे। हिननि चयो त सॼी सिंध में डॉक्टरनि जी शदीद खोट आहे, जंहिं करे जानवरनि खे हिफ़ाज़ती टिका नथा लॻी सघनि। हिननि मुतालबो कयो त कमीशन पास सभिनी उम्मीदवारनि खे हंगामी बुनियादनि ते फौरी तौर तैनात कयो वञे। नौजवान डॉक्टर गॾु थिया आहिनि, इन सां सॉलिडरिटी में यकजहती में गॾु थिया आहियूं। इन सां सभिनी जो मुतालबो आहे त तक़रीबन 750 वेटनरी डॉक्टर जेके सिंध पब्लिसिटी कमीशन पास कयूं वेठा आहिनि, जेके हिन वक़्त ताईं आर्डर कोन जारी कया विया आहिनि। असीं चऊं था त हिननि खे फिलफोर आर्डर माना जेको आहे सो ऑफर आर्डर न वञनि। ऑफर आर्डर ॾेई करे हुननि जे अंदरि बेचैनी आहे, हुनखे खयो वञे, छो त डिपार्टमेंट जे अंदरि टेक्निकल माण्हुनि जी डॉक्टरनि जी तमामु वॾी खोट आहे। उन खोट खे पूरे करण लाइ असीं चऊं था त हिनखे हिकदमि ऑफर आर्डर ॾियारिया वञनि। SPSC क्वालिफाइड जेके बि असां डॉक्टर आहियूं, उन्हनि जे उहे ऑफर आर्डर जे लाइ एहतिजाज करे रहिया आहियूं। हीअ असांजो सॼी सिंध में ऑफर आर्डर, ही असांजे वेटनरी डॉक्टरनि जो सॼी सिंध में एहतिजाज हिकु हफ़्ते खां जारी आहे। ऐं असीं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं लाइव स्टॉक जे सूबाई वज़ीर बारिकान पिताबी खां मुतालबो कयूं था त SPSC क्वालिफाइड जेके बि डॉक्टर आहिनि उन्हनि खे बिना देर अपॉइंट कयो वञे, छो जो सिंध में वेटनरी डॉक्टरनि जी तमामु घणी खोट आहे। 750 ॼणा असां पास थिया आहियूं कमीशन जे रिटन में, जॾहिं त असांजे डिपार्टमेंट में 2100 पोस्टूं वेकेंट पियल आहिनि ऐं असांखे सिर्फ़ु हिननि असांखे भर्ती करिणो आहे 500 कुझु पोस्टुनि ते। 750 ॼणनि असां रिटन क्वालिफाइड कयो आहे। 1997 खां वठी हिमल ताईं प्रॉपर भर्तियूं न थियूं। 24 सालनि जे गैप जे दौरान हिननि सिर्फ़ु असांखे लॉलीपॉप में 500 पोस्टूं ॾिनियूं आहिनि, त तव्हां सिर्फ़ु इन्हनि खे भर्ती कयो, जॾहिं त 2100 पोस्टूं वांदियूं पियूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।